नाज़रीन, बदीन के मुख़्तलिफ़ इलाक़नि में तेज़ हवाउनि सां थींदड़ बरसात सबबि कचनि घरनि, सोलर प्लेटुनि ऐं वणनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। उन हवाले सां ॾिसूं था इमरान अब्बास जी हीअ रिपोर्ट। मौसमियत खाते पारां कयल अॻकथी मूजिब गुज़िरियल राति खां ई बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि पंगरियो, शादीलार्ज, निंदो, कॾण, बदीन, सीराणी, गोलाची, तलार समेत साहिली पट्टी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में किथे तेज़ गजगोड़ सां त किथे हल्की बरसात जो सिलसिलो सॼी राति हलंदो रहियो, जंहिंजे करे बदीन जा हेठियां इलाइक़ा पाणी हेठि अची विया, जॾहिं त तेज़ हवाऊं लॻण सबबि कचे घरनि जूं छतूं, उन्हनि ते रखियल सोलर प्लेटूं, बिजली जा ट्रांसफार्मर ऐं वणनि खे घणो नुक़सानु रसियो आहे, जॾहिं त आसमानी बिजली किरण सबबि हिकु औरत समेत 2 माण्हू फौत थी चुका आहिनि। बरसात जे पहिरीं फुरे सां गॾु ई बिजली बंदि थी वई, जेका अञा ताईं बहाल न कई वई आहे, जंहिंजे करे शहरियुनि खे घणी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ॿिए पासे म्यूनिसिपल कमेटी बदीन जे चेयरमैन पीर मोहम्मद सालेह कुरैशी दौरान बरसात शहर जो दौरो कयो ऐं इंतज़ामी कमनि जो जाइज़ो पिणु वरितो। इन मौक़े ते हुन म्यूनिसिपल अमले खे जल्दी शहर में बीठल बरसात जे पाणी जे नेकाली करण लाइ हिदायतूं पिणु जारी कयूं। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।